अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 13 जुलाई छंछर जो ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त पनो आकिल छावणी सिंध जी सियासत ते असरअंदाज़ थी रही आहे। ख़िलाई मख़लूक NA 205 ते सलेक्शन कराइणु चाहे थी। वोट ते धाड़ो लॻो त दमादम मस्त कैलेंडर थींदो, पोइ असां कंहिंखे बि भॼण न ॾींदासीं। पोलिंग अंदरि फ़ौजी मुक़ररु छो पिया कया वञनि? सियासत में मुदाख़लत सां इदारनि जी साख मजरूह थी रही आहे। उन करे इदारनि खे पंहिंजे हदनि में रहणु घुरिजे। गुज़िरियल आम चूंडनि में बि ख़लाई मख़लूक PP उम्मीदवार मोहम्मद बख़्श महर मथां PP छॾण लाइ सख़्तु दॿाउ विधो। खेसि संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं मिलियूं। आवाम जे वोट ते केसिताईं धाड़ो लॻंदो रहंदो, केसिताईं इलेक्शन बदिरां सलेक्शन थींदी रहंदी। आवाम खे इदारनि जी आज़ादी लाइ असां सां गॾु मैदान में अचिणो पवंदो। जज अरशद मलिक ख़िलाफ़ शफ़ाफ़ ट्रायल हलायो वञे। उन ते जज खां आसिफ़ ज़रदारी नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ फ़ैसिला ॾियारिया विया। उन्हनि फ़ैसिलनि सुवाल पैदा कया आहिनि। दाल में कारो आहे। उन्हनि इदारनि मुंहिंजे नाने खे फाही चाढ़ियो। अदलिया समेत अहम इदारा कुझु ताक़तनि वटि यरगमाल आहिनि, जिन जी आज़ादी लाइ PP ते नसलनि खां वेढ़ कंदी पई अचे। सिलसिलनि माफ़िया वांगुरु पाकिस्तानी माफ़िया बि रिश्वत, धमकियुनि ऐं ब्लैक मेलिंग वसीले रियासत ऐं अदलिया ते दॿाउ विझण जी कोशिश करे पई। हुन चयो त इदारा कॾहिं बि दॿाउ में न ईंदा। नवाज़ शरीफ़ जे पुटु हुसैन नवाज़ जज अरशद मलिक जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त रिश्वत जी आछ न कई हुई, न वरी धमकी ॾिनी हुई। मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ खे सज़ा ॾिनी वई, मैदान खां ॿाहिरि रखण लाइ साज़िशूं कयूं वियूं, ज़ुल्म ऐं जबर जा पहाड़ किराया विया ऐं सियासी इंतकाम जूं हदूं बि किरास कयूं वियूं। मटियारी भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टकर थियण जे नतीजे में ज़ख़्मी थींदड़ 2 नौजवान फ़ौत। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में कार्रवाई न हलाइण लाइ उमेराबाब दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। पीरगोठ भरिसां जमशेद वाह खे 20 फुट घारो, भरपासे जा फसल ऐं बाग़ पाणी हेठि अची विया। मच्छी जे तलाउनि खे बि नुक़सान। ॾखण पुलिस 2 ॾींहं गुज़रण बावजूदि नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। शाहपुर चाकर भरिसां ख़ौफ़नाक हादिसो, औरतनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौत थींदड़नि में हिकु कुटुंब जा 9 भाती शामिल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली, गैस ऐं पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वापारी बिरादरी जा मुज़ाहिरा। अघनि में वाध नामंज़ूर जा नारा। खिपरे भरिसां बासबब हिकु मासूम नीगर सड़ी ज़ख़्मी थी पियो। सखर में नर्सनि जी मुतालबनि जे मञता लाइ कम छॾ हड़ताल। ॿीराणी भरिसां अगवा ॼाणायल नीगरी जी ॻोल्हा कंदड़ संस अमड़ बि गुम थी वई। शाहपुर जहानिया में पीनू फ़क़ीर वटां मुबैना तौरु £2.25 लख हथ। पुलिस फ़क़ीर खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। ॾोकरी मां नीगर खे अगवाबाद तेज़ाब हारे माज़ूर बणाए कराची में पिनाइण जो इंकशाफ़। नेब सखर तरफ़ां खानपुर महर में 2 फ्लोर मिल्स मालिकनि जे घरनि में छापा हया विया। बुलड़ी शाह करीम जी कुंडर शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जी रैली। ठठे में बि पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाज। चंबड़ में बि आबादगार सरापा एहतिजाज बणियल। गोलाड़ची में DC जी आबादगारनि सां कचहरी में सीडा डायरेक्टर निंड जा मज़ा माणींदो रहियो। बदीन में बि पाणी जो बहरान अञा ताईं बरक़रार आहे। कुबो सईद ख़ान ऐं मांझंद में STP पारां महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया।
सागड़ में पिण आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। झुॾे में ॻोठाणनि क़ब्रिस्तान ते मुबियाना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज जारी रखियो। मटियारी भरिसां हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान फ़ोटो ख़ासखेली वल्द याकूब कराची जी जनाह इस्पताल में फ़ौत थी वियो। ज़ख़्मी अब्दुल सलाम कुरैशी पिण हैदराबाद जी इस्पताल में दम ॾिनो। मटियारी भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि जे टकर में ज़ख़्मी थींदड़ 2 नौजवान फ़ौत थी विया। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में उमेर रबाब जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान उमेर रबाब केस नामज़द जवाबदार PPMPA सरदार चांडियो बुरहान चांडियो पेश थिया। उमेर रबाब अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई त केस कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मुंतक़िल कराइण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, तंहिं करे उन ते फ़ैसिलो अचण ताईं कार्रवाई न हलाई वञे। बाद में अदालत ॿुधणी 17 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। पीरगोठ भरिसां जमशेद वाह खे 20 फुट घारो पवण जे करे भर पासे में मौजूदु फसल पाणी हेठि अची विया, जॾहिं त आपाशी अमले रिवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कयो ऐं घारे खे बंदि करण लाइ न पहुता, जॾहिं त घारे सबबि मच्छी जे तलाउनि खे पिण नुक़सानु पहुतो। महांगाई ऐं शयुनि जा अघ वधण ख़िलाफ़ वापारी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में महांगाई ऐं टैक्स में वाध ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई। अंजमन ताजरान इतिहाद जे सॾ ते कराची में सदर मार्केट तारक रोड तोड़े 2 बाज़ारनि में कारोबारी मर्कज़ बंदि रहिया, जॾहिं त शाहपुर जहानिया में एहतिजाज कयो वियो। शहजादपुर में भी मुकमिल शटरबंद हड़ताल रही। शाही बाज़ार, सराफा बाज़ार, कपड़ा मार्केट, बाबर मार्केट, ज़ीनत मार्केट समेत शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। नौशहर फिरोज़ में पिण जुज़वी हड़ताल रही। मैन बाज़ार, रेशम घटी जा दुकान बंदि रहिया, जॾहिं त वापारियुनि मुतालबो कयो त शयुनि जा अघ घटाया वञनि ऐं टैक्स पिण घटि कयो वञे। शाहपुर चाकर भरिसां ख़ौफ़नाक हादसे में 10 मुसाफ़िर फ़ौत थी विया, जॾहिं त 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। ॻोठ शरफ़ुद्दीन बुगटी भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ऐं चिंगची रक्षा में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में चिंगची रक्षा ड्राइवर समेत 10 ॼणा फ़ौत थी विया, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त हादसे में हिकु ख़ानदान जा 9 माण्हू ऐं चिंगची ड्राइवर शामिल आहिनि। शाहपुर भरिसां आयल ख़ौफ़नाक हादसे में हिकु बिरादरी जा 7 माण्हू हिकु कुटुंब जे फ़ौत थियल भातियुनि में 50 सालनि जी नसीमा ज़ाल ख़ालिद खोखर, 60 सालनि जी ज़ुबैदा ज़ाल लियाकत खोखर, 45 सालनि जी सैदिया ज़ाल अज़हर खोखर, 60 वरहनि जी सुरिया ज़ाल अब्दुल लतीफ़ खोखर, 40 वरहनि जो आमिर वल्द लियाकत खोखर, 12 सालनि जी आयशा वल्द अयूब खोखर, 7 सालनि जो यूसुफ वल्द अयूब खोखर, 8 सालनि जी अली शादी अयूब ऐं 40 सालनि जी शबाना ज़ाल अयूब खोखर शामिल आहिनि, जॾहिं त फ़ौतियुनि में चिंगची रक्षा ड्राइवर सग़ीर वल्द वज़ीर अहमद ख़ासखेली पिण शामिल आहे। खिपरो भरिसां बासबब सड़ी थियल मासूम ॿारड़े खे नाज़ुक हालत में हैदराबाद उमाणियो वियो। ॻोठ दोस्त मोहम्मद में कोल्ही बिरादरी जे घरनि खे बाहि लॻण सबबि मासूम राजेश सड़ी ज़ख़्मी थी पियो। खेसि नाज़ुक हालत में तालका इस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि ॿारड़े खे फ़ौरी तौरु हैदराबाद मुंतक़िल करण जी सलाह ॾिनी। सरकारी एम्बुलेंस में तेल न हुअण करे मासूम ॿारड़ो 1 कलाक ताईं तड़पंदो रहियो। बाद में तेल जो बंदोबस्त थियण बाद ॿार खे हैदराबाद नियो वियो। डॉक्टरनि मूजिबि मासूम जो 50% जिस्म सड़ी चुको आहे। सखर में नर्सिंग स्टाफ तरफ़ां एहतिजाज जारी आहे, जॾहिं त डॉक्टरनि पिण हिमायत में एहतिजाज शुरू करे छॾियो आहे, जंहिं करे मरीज़ पिण मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नर्सिंग स्टाफ पारां नाए ॾींहुं बि कमु छॾे हड़ताल करे OPD जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त
सखर पनो आकिल रोहड़ी सालेपट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां इलाज लाइ पहुतल सभई मरीज़ परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा रहिया। ॿीराणी भरिसां मुबैना तौरु अॻुवा ॼाणियल नीगरी जी ॻोल्हा कंदे संस माउ बि गुम थी वई आहे। वारसनि ॿिन्ही जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। 12 वरहनि जी सुनता बागड़ी जे वारसनि प्रेम अमरलाल ऐं शांति ॿुधायो त असांजी नीगरी समता खे राजा सीतल ऐं नानक बागड़ी वर्ग लाइ अगवा करे विया आहिनि, जंहिं सबबि असां सख़्तु परेशान आहियूं। हुन ॿुधायो त छोकिरी जी माउ जानती पंहिंजी धीअ जी ॻोल्हा लाइ वई, उहा बि गुम थी वई आहे। अहिड़ो इतला ॿीराणी थाणे ते पुलिस खे पिणु ॾिनो वियो आहे। शाहपुर जहानिया जी अलनूर शुगर मिल स्टाफ भरिसां पुलिस तलाशी दौरान हिकु पेनो फ़क़ीर मीरल कल्होड़ो खे रोके संस तलाशी वरिती। पुलिस जी दावा आहे त तलाशी दौरान फ़क़ीर वटां 1,83,000 रुपया रोक रक़म, हिकु मोबाइल फ़ोन, हिकु टार्च हथ आई आहे। जंहिं बाद खेसि गिरफ़्तार करे संस ख़िलाफ़ गदागरी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस गिरफ़्तार फ़क़ीर खां पुछाणो कयो त एॾी वॾी रक़म अव्हां वटि किथां आई, चोरी कई या वरी धाड़ो हयो, जंहिं ते फ़क़ीर समूरनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे पुलिस खे बयानु ॾिनो त उहा रक़म गदागरी मां जमा कई आहे। पुलिस शक जी बुनियाद ते मामले जी जांच शुरू करे ॾिनी आहे। पुलिस जो चवणु आहे त फ़क़ीर वटां एॾी वॾी रक़म हथ अचण ते शक पैदा थी रहिया आहिनि, जंहिं करे मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच शुरू कई पई वञे। ॾोकरी मां नीगर खे अगवा बाद तेज़ाब हारे खेसि माज़ूर बणाए कराची में पिनराइण जो इंकशाफ़ थियो आहे। ॾोकरी पुलिस केस दाख़िल करे जवाबदार खे पीउ समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। बेनज़ीर कॉलोनी जे रहवासी 13 सालनि जे नीगर तुफ़ैल जे वारसनि मूजिबि जवाबदार निसार पुट सोनो ख़ान चांडियो नीगर तुफ़ैल खे 20 ॾींहं अॻु नशो ॾेई अगवा करे कराची खणी वियो, जिते हुन संस जंगनि ते तेज़ाब हारे खेसि ज़ख़्मी कयो ऐं पिनाइण लाइ ज़ोर भरियो। वारसनि जी दावा आहे त नीगर वझ वठी ज़ख़्मी हुअण बावजूदु कराची मां भॼी आयो ऐं ॾोकरी पहुतो। मुतासिर नीगर जे भाउ अमानुल्ला कलोड़ जी फ़रियाद ते जवाबदार निसार चांडियो ऐं संस पीउ सोनो ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो, जॾहिं त ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस नीगर खे अगवा कंदड़ मुख्य जवाबदार ऐं संस पीउ खे गिरफ़्तार करे वरितो आहे, पर पुलिस आख़िरी इतलाउनि ताईं गिरफ़्तारी ज़ाहिर न कई हुई। नेब सखर जी टीम शाही बाज़ार में फ्लोर मिल्स मालिकनि जे घरनि ते छापा हया, जंहिं दौरान औरत पुलिस अहलकारनि जी मदद सां घरनि जे मुख़्तलिफ़ हिसनि जी झड़ती वरिती वई। ज़रियनि जो चवणु आहे त नेब जी टीम औरत पुलिस अहलकारनि सां गॾु कुझु वक़्त लाइ कार्रवाई कई, जंहिं खां पोइ हूअ वापसि हलिया विया। नेब तरफ़ां फ्लोर मिल्स मालिक शमन लाल ऐं सुनील कुमार जे घर ते छापा हया विया, जिन ख़िलाफ़ सरकारी कणक जी ख़रीदारी में गोभियनि जे हवाले सां जांच हलंदड़ आहे। बुलड़ी शाह करीम जी कुंडर शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि टंडे मोहम्मद ख़ान में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि अलादीनो मंगसी, बचल मंगसी, हनीफ़ शोरो, रहमतुल्ला शोरो, अबू बकर मंगसी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ठटे जी सामूंडी पट्टी में पिणु पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई आहे, जंहिं ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। ठटे जी सामूंडी पट्टी वारे शहर बुहारा भरिसां मासूदी माइनर खे RD 12 ते दिको तामीर कराए पाणी जी गैर क़ानूनी तरीक़े सां चोरी जारी आहे, जंहिं ख़िलाफ़ आबादगारनि जुमन हालू, मोहम्मद मालियो, मोहम्मद रहीम ख़ासकेली ऐं ईसा ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। हुननि चयो त पाणी न हुजण जे करे फ़सुलु सुकी वियो आहे, जल्द खां जल्द पाणी फ़राहम कयो वञे। चंबड़ में पिणु आबादगारनि UC चेयरमैन महबूब ख़ान सिरेवाल जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे इरिगेशन ऑफिस चंबड़ जे मुख्य गेट आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई। सामारे में राजवाह जे आबादगारनि वली मोहम्मद राहिमो,
ऐं ॿिनि जी अॻुवाणी में आपाशी अमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बदीन ऐं भरपासे जे इलाइक़नि में पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त डिप्टी कमिश्नर बदीन डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल ऐं डायरेक्टर सीडा मीर ग़ुलाम अली टालपुर गोलाड़ची में खुलियल कचहरी कई, जॾहिं त खुलियल कचहरी दौरान आबादगारनि शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। जॾहिं त DC मसइला ॿुधंदो रहियो, पर मसइला ॿुधण लाइ आयल सीडा डायरेक्टर निंड जा मज़ा माणींदो रहियो। हुन आबादगारनि जी का बि शिकायत न ॿुधी। बदीन जा रहवासी पाणी जे खोट ख़िलाफ़ अॻु में ई सरापा एहतिजाज बणियल आहिनि। बदीन ज़िले जे इमामवाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि बदीन कराची रोड ते वण वढी रोड बंदि करे एहतिजाजी धरणो हंयो, जॾहिं त उन मौक़े ते पुलिस जा वॾा अटाला पहुची विया ऐं धरणो ख़तमु कराइण जी कोशिशि कई। 3 कलाकनि जे धरणे बाद रोड जे ॿिन्ही पासनि सवें गाॾियूं बीहिजी वियूं, जंहिं बाद सीडा जे डायरेक्टर मीर ग़ुलाम अली टालपुर, AC शहीद फाज़ल राहू, ज़ुल्फ़कार निज़ामाणी इमामवाह पहुची आबादगारनि सां ॻाल्हियूं करे खेनि 2 ॾींहनि में पूरो गेज पाणी ॾियण जी ख़ातिरी कराए एहतिजाजी धरणो ख़तमु करायो। STP पारां महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो हलंदड़ आहे। काल्ह बि कुबो सईद ख़ान ऐं माजंद में एहतिजाजी रैलियूं कढियूं वियूं। कुबो सईद ख़ान में STP ज़िले सदर मोहम्मद हयात तुनियो, शबीर मगसी, इमदाद सुमरो, रियाज़ खोसो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई, जॾहिं त माजंद में STP जे मरकज़ी अॻुवान शबीर मगसी, गौतम चन्ना, हैदर मलाह, मीर हसन सुमरो, गुलज़ार मलाह ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई। रतोदेरो में हिंदू निगरनि जे अगवा ऐं जबरी शादियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुखी लोकचंद, जयराम दास, मुखी राजकुमार ऐं ॿियनि चयो त न्याणियुनि खे अगवा करे जबरी शादियूं कराइण वारो सिलसिलो बंदि कयो वञे। सागड़ में दिलशाख, डिस्ट्री शाख जे आबादगारनि मीर हसन तहीम, रज़ा मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त इरिगेशन वारा हथ वठी असांजो बीठल फसल सुकाए रहिया आहिनि। शाख में पाणी घटि अचण जे करे फसल मुतासिर थी रहियो आहे। जुॾे वेझो UC आहोरी जे ॻोठाणनि अली ख़ान कपरी, हाजी माछी, शरीफ़ कपरी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में क़दीमी मारूफ़ औलिया सैद मासूम शाह क़ब्रिस्तान ते कुझु महीने खां बासर काठ जे वापारियुनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। टंडो अलाहियार जी UC जारकी जे माज़ूर जोड़े माली सहायता लाइ प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो। ॻोठ हाजी महबूब अली जे रहवासी माओ कोल्ही ऐं संस ज़ाल रामबाई साफ़ियुनि खे ॿुधायो त असां ॿई ज़ाल मुड़ुस माज़ूरी सबबु कमु करण खां लाचार आहियूं। असांजा 2 ॿारड़ा पिण आहिनि। माली सहायता कई वञे। कोहिस्तान जा 2 नाबीन भाइर ग़ुरबत ऐं बीमारी सबबु मसीहा जा मुंतज़र आहिनि। ॻोठ फ़क़ीर मोहम्मद खोसो जा नसीर ऐं अली शाह बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हुननि मुतालबो कयो त ग़ुरबत सबबु इलाज कराइण खां क़ासिर आहियूं, सरकार मदद करे ऐं असांजो इलाज करायो वञे। ठरी मीरवा जे ॻोठ लाल बख्श गोपांग जे रहवासियुनि अली दाद गोपांग, नजमा गोपांग ऐं ॿिनि जी अॻुवाणी में व्याज खोरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध हुकूमत पारां ज़िले सिजावल ऐं ज़िले ठठे जी एनजीओ जे हवाले थियल 13 इस्पतालनि खे दवाउनि लाइ मिलियल 14 करोड़ रुपयनि बावजूदि तालका इस्पताल जाती में मरीज़नि लाइ दवाऊं अणलभ बणियल आहिनि, जंहिं करे मरीज़ इलाज लाइ पिण परेशान आहिनि। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द असांखे इलाज जूं बहितर सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।
ऐं हाणे नज़र विझंदासूं तारीख़ जे वर्कनि ते। तारीख़ जे वर्कनि मां अव्हां लाइ चूंड लिखणी जेका असां चूंड कई आहे सिंधियाना इंसाइक्लोपीडिया मां। सिंध जे तख़्तगाहनि जी तारीख़ मां कुझु वर्क अव्हां लाइ पेश कजनि था। कल्हड़ा हुक्मरान मां मियां नूर मोहम्मद कल्हड़ो मज़बूत हाकिम हो। हुन वालिद जे कब्ज़े वारनि इलाइक़नि में वधीक तोसीह कई। तारीख़ सिंध उहिदे कल्हड़ा जो मुसनिफ़ लिखे थो त मियां नूर मोहम्मद ख़ान जे दौर में जॾहिं ठठे जी निज़ामत मिली वई त सिंध जे समूरनि जुदा जुदा थी वियल टुकरनि जी मिली हिकु थियण वारो मक़सद बि तकमील ते पहुतो। मोहम्मदाबाद जे तमीर मियां नूर मोहम्मद कल्हड़े अॻी कराई हुई। हीउ शहर मोरे ज़िले नवाबशाह मौजूदा शहीद बेनज़ीराबाद में हो। तोहफ़तुल कराम जो मुसनिफ़ लिखे थो त मुरादियाब ख़ान में हुकूमत राज हलाइण जी अहलियत घटि ॾिसी मियां नूर मोहम्मद ॿीहर हुकूमत जूं वाॻूं संभालियूं। तॾहिं हुन सिंध जी गादी जो हंधु मोहम्मदाबाद रहण ॾिनो। मोहम्मद तूर सूमरन जो दौर हुकूमत जो तख़्तगाह हो। एलिट लिखे थो त सूमरन जो झूनो तख़्तगाह मोहम्मद तूर शहर हो जेको देरक परॻुणे में हो। देरक परॻुणो हाणोके छाछरे ऐं बदीन तालुकनि जे हंधनि ते यानी पारकर ऐं विंगी बाज़ार जे विच वारे वारियासे मैदान खां वठी हाणोके ठठे शहर ताईं लेखियो वेंदो हो। मोहम्मद तूर ॻोठ जी जाइ ते थरी शहर क़ाइमु थियो जो बदीन जे भरिसां हो। चचनामे में आहे त जॾहिं 1320 में गाज़ी मल्क सिंध ऐं मुल्तान मां लश्कर वठी दहली वियो ऐं गज़नवी घराणे जे पोएं बादशाह खुसरू हाल खे भॼाए पाण गियासुद्दीन तुग़लुक जे नाले सां दहली जो बादशाह थियो, तंहिं वक़्तु सूमरनि जो वॾो तइदाद थरी शहर में अची गॾु थियो हो ऐं सूमरा नाले हिकु सरदार खे पंहिंजो अॻवान चूंडियाऊं जंहिं पाण खे थरी ऐं भरपासे जे इलाइक़नि जो ख़ुदि मुख़्तियार बादशाह सॾायो। सूमरा क़बीले जा माण्हू जॾहिं थरी ऐं उन जे भरपासे में अची गॾु थिया तॾहिं समा बि साणनि शामिलु हुआ। उन्हनि ॿिन्ही क़बीलनि गॾिजी सूमरा खे पंहिंजो सरदार तस्लीम कयो। हुन मां साफ़ ज़ाहिर आहे त सूमरा थरी शहर में अची गॾु थिया हुआ ऐं सूमरे सिंध में सूमरा रियासत क़ाइमु कई। उन जी गादी जो हंधु मोहम्मद तूर बणायो। तोहफ़तुल कराम जो मुसनिफ़ लिखे थो त हीउ शहर 7 सदी हिजरी में सूमरनि अॾाए पंहिंजी गादी जो हंधु बणायो। किन तारीख़ नवीसनि हिन शहर खे मोहम्मद तूर सूमरे ॾांहुं मनसूब कयो आहे जेको हिन ख़ानदान जो 10हों हुक्मरान हो जंहिं 654 में सिंध ते हुकूमत कई। मोहम्मद तूर जी गादी ते वेहण वारनि हुक्मराननि में 2 औरतूं ताराबाई दोदे सूमरे जी धीउ ऐं हमूबाई संघार जी ज़ाल हुक्मरान रहियूं आहिनि। हमूबाई दरक जे क़िले में पंहिंजो तख़्तगाह क़ाइमु कयो ऐं पंहिंजे भाइरनि मां हिक खे मोहम्मद तूर शहर में ऐं ॿिए खे थरी शहर में हाकिम करे रखियाईं। उन वक़्तु दोदे नाले हिकिड़ो सूमरो सरदार जेको दहक ॻोठ जो हुक्मरान हो सो वज ॾिसी पंहिंजे लश्कर सां मोहम्मद तूर ऐं थरी शहरनि ते काहे आयो ऐं हमूबाई जे भाइरनि सां अची जंग कयाईं जंहिंमें हमूबाई जा भाइर मारिजी विया। एतिरे में फ़तह ख़ान सूमरे मथसि हमिलो करे खेसि मारे विधो ऐं पाण हुकूमत करणु लॻो। हिन साॻे तरह मोहम्मद तूर खे गादी जो हंधु बणायो। मोहम्मद तूर जो शहर हिकु ख़ासि मक़सद तहत ठारायो वियो हो। नामियारो स्कॉलर ग़ुलाम अली अलाना लिखे थो त हीउ शहर मेहराण मां निकितल शाख रेण जी गुंगड़ी वाह ते हो। हिन शहर जूं इमारतूं पकियनि ऐं लिसियल सिरनि जो ठहियलु हुयूं जेके चौरस ऐं मुस्ततील हुयूं। हीअ त मकान क़िला ऐं महलात हुआ। पथरनि जूं वॾियूं छिपूं महलातनि ऐं मकाननि ठाहिण में कम ईंदियूं हुयूं। सूमरनि जी हुकूमत जो ही अवाइली ऐं क़दीम तख़्तगाह समन जी हुकूमत में तबाह थी वियो। उन खां अॻु ख़ुदि सूमरा बि उतां गादी जो हंधु मटाए वॻ कोट खणी विया हुआ। एलेट लिखे थो जॾहिं दरिया पंहिंजो समूरो वहकिरो विच सिंध ख़वाह लाड़ मां मटाए वियो। हिन शहर जे खंडरनि जे घणो पोइ हेनरी किन्स तहक़ीक़ कई।
जितां खेसि चांदी टामे जा सिक्का हथ आया, अहिड़ी तरह सूमरनि जे दौर जो ही शहर सिंध जी तारीख़ में पंहिंजा अणमिट नक्श छॾे अॼु मिटी जे ढेर जी सूरत में तालके मीरपुर बठोरे ज़िले ठट्टे जी शाह कपूर ॻोठ जे वेझो आम ख़ासि लाइ इबरत जो मर्कज़ बणियल आहे। मुरादाबाद 1147 हिजरी 1754 ईस्वी में जॾहिं सिंध जो हाकिम मियां नूर मोहम्मद जैसलमेर तरफ़ वफ़ात करे वियो, तॾहिं सिंध जे अमीरनि मियां मोहम्मद मुरादियाब ख़ान खे जानशीन तस्लीम कयो, छाकाणि त हू मियां नूर मोहम्मद जो वॾो पुटु हो ऐं मियां साहिब बि पंहिंजे वसियतनामे में संस जानशीनी लाइ लिखियो हो। उन करे सिंध जे अमीरनि ख़ासि करे दीवान गिदूमल मुदबराना तरीक़े सां अफ़गानिस्तान जे बादशाह सां ॻाल्हि ॿोल करे हुकूमत जो फ़रमान वरितो ऐं उन जे एवज़ मोहम्मद अतुर ख़ान खे यरगमाल तौरु अफ़गानिस्तान में रहायो ऐं ख़िराज जी रक़म में बि वाधारो कयो वियो। अफ़गान हाकिमनि मुरादियाब खे सिंध जी हुकूमत सां गॾु सर बुलंद ख़ान जो बि ख़िताब अता कयो। अमीरनि खे साण वठी उमरकोट खां नसरपुर आयो ऐं संस ताज पोशी जी रस्म अदा कई वई। मुरादियाब सोचियो त सिंध जी गादी जो हंधु हिकु महफ़ूज़ जॻह ते बणाइणु घुरिजे। उन करे हुन नसरपुर में नई तख़्तगाह क़ाइमु करण जो इरादो कयो। तोहफ़तुल कराम में लिखियलु आहे त हुकुम मिलण ते कामोरनि नसरपुर जे साम्हूं हिकु ज़मीन तयारु कई। थोरनि ॾींहंनि में मुरादाबाद नाले हिकु वणंदड़ शहर आबाद थी वियो। मोहम्मद मुरादियाब जेके 4 साल हिते रहियो, उन अरसे में हुन मुरादाबाद खे ख़ूब ज़ोर वठायो। 13 ज़ुलहज 1170 हिजरी 29 अगस्त 1757 ईस्वी ते सिंध जे अमीरनि मोहम्मद मुरादियाब खे हटाए ग़ुलाम शाह कलोड़े खे हुक्मरानी जे मसनद ते विहारियो। संस हुकूमत जो मुदो पूरा पौणा 4 साल थिए थो। ग़ुलाम शाह जे दौर में ही शहर कुझु अरसो तख़्तगाह थी रहियो, पर पोइ दरिया जी उथल करे हीउ शहर ग़र्क़ थी वियो ऐं ग़ुलाम शाह उन खां पोइ अलाहाबाद शहर ॿधाए उते वञी रहियो। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था मज़मून। अॼोके मज़मून जो लेखक आहे शौकत मेमण ऐं उन जो उनवान आहे मां तोसां बर्फ़ में मिलंदुसि। बिजली जी तार हुननि जे घर जे बिल्कुलु मथां लंघे थी, पर जॾहिं खां वापडा वारनि सख़्ती कई आहे तॾहिं खां संदन घर में बिजली नाहे। उन करे घर में फ्रिज जे हुजण वारो सुवाल बि अजायो आहे। जंहिं ॾींहुं शाम जो रुख़साना खे ससु माउ पाड़े मां बर्फ़ वठी अचण लाइ चयो, उन ॾींहुं हैदराबाद में 45 सेंटीग्रेड खां वधीक गर्मी हुई। तोड़े जो पीउ जी गुरबत सबबु हुन स्कूल वञणु छॾे ॾिनो हो, पर संसु उमिरि अञा 4 या 5 क्लास में पढ़णु जेतिरी हुई। ज़माने जे ज़ुल्मतनि न फ़क़्ति रुख़साना जे पोरित पीउ खे उमिरि खां अॻु पोढ़ो करे छॾियो हो, पर बेदर्द दुनिया जे बेरहमिन सबबु संसु 11 सालनि जो ग़रीब भाउ कादर बख़्श बि वक़्त खां अॻु वॾो थी वियो हो। तंहिं करे पाड़े में बर्फ़ वठण लाइ वेंदड़ रुकी जे पुठियां कादर बख़्श बि पाण बि गॾु हलियो वियो। कादर बख़्श उस्मान बंगाली जे ॻाल्हियुनि में त खणी न बि अचे हा, पर संसु पाड़ेसरी साजिद नुहाणी जे ॻाल्हियुनि ते लॻी। 2 भाउ भेण मोटरसाइकिल ते चढ़ी त वेठा, पर जीअं कादर बख़्श खे शक पवणु लॻो तीअं हुन साणनि मज़ाहिमत शुरू करे ॾिनी। मोटरसाइकिल तां धिको खाइण खां पोइ पहिरीं त हुन पंहिंजी भेण जे ॿाहुनि में हथु विधो, पर उस्मान बंगाली हथां पेट में छुरो लॻी वञण खां पोइ बि मथे खे चकर अचण बावजूदु हुन ज़मीन तां उथण खां पोइ हिकु दफ़ो वरी मोटरसाइकिल पुठियां डोड़ पाती। हीअ कंहिं बि बॉलीवुड जी फिल्म जो सीन न हो, पर हूबहू हिकु फिल्मी सीन जीअं कादर बख़्श रत ॻाड़ींदे वञी उस्मान बंगाली जी कमीज़ खे पुठियां पकड़ियो। उन वक़्तु सुनसान रस्ते ते संसु दाहूं ॿुधण खेसि ऐं संसु भेण खे बचाइण लाइ केर बि अॻिते न वधियो। न ई को रोशे ख़ातिर हिन दौर जे हिकु अहिड़े मंज़र जी वीडियो भरे सघियो जेको फ़क़्ति इंडिया जे फिल्मनि में ॾिसी सघिबो आहे। अहिड़ो मंज़र जंहिंमें रत ॻाड़ींदड़ निढड़ो कादर बख़्श पंहिंजी भेण खे बचाइण लाइ मोटर साइकिल ते पुठियां वेठल
बंगाली जे कपिड़नि खे क़ाबू करे रस्ते तां गहलबो पए वियो। पोइ हुननि बाइक खे बीहारे रत जी डिघी लकीर ठाहींदड़ कादर बख़्श जे पेट में हिकु ॿियो छुरो बि खुपाए छॾियो। उन वक़्तु सुनसान रस्ते ते रुख़साना जूं रड़ियूं, कादर बख़्श जूं भेण खे बचाइण जूं हकलूं ऐं बाइक जी किक गरजी बि भर मां गुज़रंदड़ कंहिं माण्हू जो ध्यानु छिकाए न सघियूं। हीउ किसो सनी देओल जी मार धाड़ वारी उन मूवी जो बि कोन आहे जंहिंमें हू निढे हूंदे भेण जी इज़त लुटिजंदे ॾिसी वॾो थी हिकु जवाबदार खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदो आहे। हीअ ॿी कहाणी आहे उन निढड़े कादर बख़्श सियाल जी, जंहिंजो पोहरियत पीए बर्फ़ जे अचण जो आसरो लाहे पंहिंजी औलाद जी ॻोल्हा में घर खां ॿाहिरि निकिरी पवे थो। पहिरीं त हुन ओड़ो पाड़ो ॻोल्हियो, पर जॾहिं देरि ताईं को पतो न पियो ऐं देरि घणी थी वई त हूअ माण्हुनि जी सलाह ते थाणे ते बि हलियो वियो। हुन खे थाणे ते मौजूदु मुंशी कुर्सी ते वेहण जो बि न चयो ऐं ॿार ॻोल्हण जो आसरो ॾेई रवानो करे छॾियो। शाम जो 5-6 बजे घर मां निकितल ॿार 12 बजे ताईं बि घर न मोटिया त इंतज़ारु सियाल वरी बि खेनि ॻोल्हण लाइ घर खां ॿाहिरि निकिरी वियो। रुख़साना ऐं कादर बख़्श जी अमड़ जी इंतज़ार वारी कैफ़ियत बयानु करण लाइ मुनासिबु लफ़्ज़ न मिलण करे ॻाल्हि कबी फ़क़्ति संस पीउ इंतज़ार सियाल जे इंतज़ार जी। पोइ आउं ॻोल्हा करे जॾहिं हलण खां हलाक थी वियुसि तॾहिं रेल जी पटड़ी ते अची वेही रहियुसि। इंतज़ार इहा ॻाल्हि साफ़िन खे इस्पताल में ॿुधाई जिते कादर बख़्श जो अञा ताज़ो साहु निकितो हो। पर संस साह जी परवाज़ खां पहिरीं इस्पताल जे माण्हुनि ॿिया बि कई मंज़र ॾिठा हुआ। उन्हनि मंज़रनि मां हिकु मंज़र इहो बि हो त पेट में 2 छुरा लॻल निढड़े कादर बख़्श खे जॾहिं केतिरा ई कलाक गुज़रण खां पोइ इस्पताल आंदो वियो तॾहिं बि संस वहंदड़ रत सबबु सॼो बेड ॻाढ़ो थी वियो हो। माण्हुनि ॾिठो त डॉक्टर साहब कन में दूरबीनी विझी संस ब्लड प्रेशर चेक करे पर्ची ते कुझु दवाऊं लिखी इंतज़ार सियाल खे आणण लाइ चयो। पोइ केतिरी देरि ताईं डॉक्टर वरी उन बेड ते लड़ी न आयो जंहिं ते भेण खे बचाइण वारी वेढ़ में ज़ख़्मी थियल 12 सालनि जो कादर बख़्श ज़िंदगी जूं आख़िरियूं सिस्कियूं भरे रहियो हो। तोड़ जो कादर बख़्श पाण बि पढ़ियल कोन हो, उन करे हुन अमर जलील जो नालो न ॿुधो हूंदो। न ई वरी वन यूनिट जे दौर वारे पस मंज़र में लिखियल कहाणी जो को तालुक़ कादर बख़्श सां थियल कार्रवाई सां मिलंदड़ आहे। पर पोइ बि संस कैफ़ियत आउं तोसां बर्फ़ में मिलंदुसि वारी कहाणी जे उन किरदार जहिड़ी हुई जंहिंमें हूअ पंहिंजे पाण खां पुछे थो, हिननि मूंखे छा कयो आहे जो मां पंहिंजे पेरनि ते बीही बि नथो सघां, मां चङी तरह ॾिसी बि नथो सघां, मूंखे पेट ऐं पासरनि में ॾाढी तकलीफ़ आहे, हिननि मूंखे ॾाढो टार्चर कयो आहे। आख़िरी सुर्को भरे साह वञण खां पहिरीं हुन पंहिंजे पीउ खे चयो, बाबा मूंखे रुॻो पाणी जा 2 ढुक प्यार त आऊं ॿियूं ॻाल्हियूं बि तोखे ॿुधायां। नक में साह वारी नलकी लॻल कादर बख़्श उस्मान बंगाली ऐं साजिद नुहाणी जो नालो खणी मरण खां अॻु बि पाण खे बचाइण बदिरां भेण खे बचाइण जी इल्तिजा कई। हुन आह जहिड़ी आख़िरी दांह करे चयो, बाबा रुकीअ खे बचाए। इस्पताल में मौजूदु माण्हुनि उहो बि मंज़र ॾिठो त 11 सालनि जे पुट जे ताज़े लाश जे मथां होश वञाए वेठल पीउ पुट जे मरण ते मातम करण बदिरां चई रहियो हो, कादर बख़्श त मरी वियो पर मुंहिंजी रुकी खे बचायो। जॾहिं कादर बख़्श जे सिसकिन वारी वीडियो वायरल थी तॾहिं सोशल मीडिया ते माण्हुनि रुख़साना खे बचाइण जा मुतालबा कया ऐं इंतज़ार सियाल पंहिंजे पुट जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल में ई छॾे रुकीअ खे ॻोल्हण रवानो थी वियो। पाड़े वारनि बि कातिलनि खे पकड़े पुलिस जे हवाले करे छॾियो, पर रुख़साना खे वरी बि अकेलो इंतज़ार सियाल ई ॻोल्हींदो रहियो। असलम लांघा वारी CIA जेका हाफ़ ऐं फुल फिराई में मुल्का मुल्क मशहूरु आहे, मुल्का मुल्क शोहरत रखे थी, सा 2 ॾींहंनि ताईं मुर्गी फ़रोश बंगाली खां त कुझु पुछी न सघी। पर पुट जी मालूमात ते जॾहिं पीउ पाण वञी धीअ जो लाश ॻोल्हे आयो तॾहिं बि पुलिस पंहिंजे रिवायतुनि जी पासदारी कंदे रहम जे नाले वारी शइ खां नाशना इस्पताल जे अमले सां गॾिजी मासूम रुख़साना जे 2 ॾींहं पुराणे लाश खे वधीक 1 ॾींहुं रुॻो पोस्टमार्टम लाइ रुलाईंदी रही। ऐं जॾहिं लाश मिलण खां पोइ कातिलनि पंहिंजे सफ़ाकी जो इक़रार बि करे वरितो तॾहिं बि पुलिस पारां
जेको केस दाख़िल थियो उन में अहिड़ा कलम लॻाया विया जिन जी साबिती लाइ इंतज़ार थियाल खे कई साल इंतज़ारु करिणो पवंदो। रुख़साना कसूर जी ज़ैनब खां वधीक इन करे बि मज़लूम आहे जो कातिलनि सणस गॾु संस हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु गॾु हलंदड़ भाउ खे बि मारे छॾियो। रुख़साना ज़ैनब खां वधीक इन करे बि मज़लूम आहे जो पुलिस संस कातिल पकड़ण खां पोइ बि साणनि रिआयत करे रही आहे। कोटड़ी जी गूंगी छोकिरी वांगुरु रुख़साना जो रड़ियूं बि कंहिं कोन ॿुधियूं ऐं हिन देश में मरंदड़ मासूम निगरनि जे विसरी वियल खून वांगुरु रुख़साना जो रत बि असांखे घणो वक़्तु यादि रही कोन सघंदो ऐं थोरनि ॾींहनि में ई असां खां इहो विसरी वेंदो त इंतज़ारु थियाल अदालतनि जा चकर काटे इंसाफ़ जे इंतज़ार में किथे अची थकिजी पियो। इंतज़ारु थियाल जे दर्द खे बैनर बणाए इंसाफ़ जा मुतालबा कंदड़ माण्हुनि खे इहा ख़बर बि पइजी कोन सघंदी त बर्फ़ जी ॻोल्हा में निकितल निगरी जे मरण खां पोइ संस माउ घणनि ॾींहंनि ताईं मानी कोन खाधी हुई ऐं आऊं इस्पताल जे उन मंज़र ते के मुनासिब लफ़्ज़ न मिलण सबबि ॼाणी वाणी बि को अखर न पियो लिखां जंहिंमें कादर बख़्श ऐं रुख़साना जी माउ खे पाड़े वारियूं औरतूं हथनि पेरनि खां पकिड़े बीठियूं आहिनि। ॾंदणे पइजी वियल उहा अमड़ पाणी खां ॿाहिरि मच्छी वांगुरु फतकी रही आहे। हीउ मज़मून हुयो शौकत मेमण जो ऐं उनवान हुयो मां तोसां बर्फ़ में मिलंदुसि। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था कुझु ॾाहनि जा ॾस सोचनि जी सुरहाण ऐं अनमोल मोती ऐं कुझु नसीहत भरियूं ॻाल्हियूं। जीअं बाग़ में गुल सुहंदा आहिनि तीअं दुनिया में बाइख़लाक़ माण्हू पिणु पंहिंजे किरदार जी ख़ुशबू सबबि अमर थींदा आहिनि। जंहिं इंसान में सब्र ऐं सहब हूंदो उहो ज़िंदगी जे कंहिं बि मक़सद में नाकाम न थींदो। शोहरत ऐं दौलत जा बुखिया माण्हू कॾहिं बि इंसान दोस्त ऐं अमन पसंदि नाहिनि हूंदा। असूल पसंदि थी हाराइणु बहितरु आहे जो मुनाफ़िकी करे कामयाबु थिजे। बुलंदियुनि खे छुअणु चाहियो था त पोइ आजिज़ी करणु सिखो। दुनिया में जे इज़त ऐं शोहरत माणणु चाहियो था त पाण में आला इख़लाक़ ऐं सुठा गुण पैदा कयो। इंसान जी सोच मां इरादो जनमु वठंदो आहे ऐं इरादे मां अमल। जंहिंजी सोच सुठी हूंदी उनजो अमल बि सुठो हूंदो। तारीख़ में उहे इंसान अमर थींदा आहिनि जिन बिना लोभ ऐं लालच जे हक़ ख़ातिर जंग कई आहे। हक़ ख़ातिर मरी वञणु शहादत जो दर्जो माणणु बराबरि आहे। कॾहिं बि पंहिंजे ज़हन ते कामयाबी ऐं नाकामी खे सवार थियणु न ॾियो छो त कामयाबी जे करे इंसान में तकबुर पैदा थी वेंदो आहे ऐं नाकामी जे करे इंसान में मायूसी पैदा थी वेंदी आहे। कॾहिं बि उन निगाह ॾे न ॾिसो जेका तव्हांजी निगाह खे ॾिसणु पसंदि नथी करे बल्कि उन निगाह ॾे ॾिसो जेको तव्हांजी निगाह लाइ मुंतज़रु आहे। उहो घरु ख़ूबसूरत न आहे जेको तमामु आलीशान ठहियलु हुजे पर घरु उहो ख़ूबसूरत आहे जंहिंजे दर तां को ख़ाली न मोटियो हुजे। सूंहं कॾहिं बि सिंगार जी मुहताज नाहे हूंदी। के माण्हू नज़रनि सां मारींदा आहिनि त के वरी लफ़्ज़नि सां मारींदा आहिनि। बहितर मुस्तक़बिल लाइ ज़रूरी आहे त माज़ी खे विसारियो ऐं हाल खे ठाहियो। लालच इंसान खे हमेशह नुक़सानु पहुचाईंदी आहे। फ़ज़ूल ख़र्ची इंसान खे हमेशह नुक़सानु रसाईंदी आहे। सखावत ईमान जी निशानी आहे। सखी मर्द मौत खे बि मात ॾेई छॾींदो आहे। नेक अमल ख़ुशी जो सबबु हूंदा आहिनि। इल्मु हर हाल में दौलत खां अफ़ज़ल आहे। जो इल्म जी हिफ़ाज़त इंसान खे पाण करणी पवे थी जॾहिं त जो दौलत जी हिफ़ाज़त इंसान खे पाण करणी पवे थी जॾहिं त इल्मु ख़ुदि इंसान जी हिफ़ाज़त करे थो। सुहिणो ऐं सीबतो इंसान उहो आहे जंहिंमें हया ऐं शर्म मौजूदु आहे। ज़िंदगी में सभ खां घणा ॾुख उहो इंसानु ॾिसे थो जेको ॿियनि में अजायूं उमेदूं ऐं आसरा रखे थो जॾहिं त पाण महिनत करण खां लवाए थो। इल्मु वारो इंसानु भलखणी ग़रीब हुजे पर उन अमीर खां अफ़ज़ल आहे जंहिं वटि दौलत जा अंबार त हुजनि पर इल्म जी ॼाण न हुजे। किताब इंसान जा बहितरीन दोस्त आहिनि। इल्मु इंसान जी हिफ़ाज़त करे थो। इल्मु वारे जा दोस्त घणा हूंदा आहिनि ऐं दौलत वारे जा दुश्मन घणा हूंदा आहिनि। इल्मु ख़ुदा जे क़रीब कंदो आहे ऐं दौलत ख़ुदा खां परे कंदी आहे। ग़लति रस्ते ते हलण खां
हिकु हंधि बीही रहणु बहितरु आहे। ज़रूरत ऐं बुख हिलाल हराम खे नाहे ॾिसंदी। वॾी ख़ुशी जे इंतज़ार में नंढियुनि ख़ुशियुनि खे क़ुर्बान न करणु घुरिजे। तजुर्बो करे धक खाइण खां बहितरु ॿियनि जे तजुर्बनि ते अमल करणु आहे। कूड़ ॻाल्हाए कामयाबी माण्हुनि खां सच ॻाल्हाए नाकाम थियण ई बहितरु आहे। हक़ीक़ी इंसान उहो आहे जंहिंखां ससु दुश्मन बि ख़ौफ़ज़दा न हुजे। कंहिंजी दिलि टोड़ण खां अॻु में हिकु भेरो ज़रूरु इहो सोचो त तव्हांजे जिस्म में बि हिकु नरम ऐं नाज़ुक दिलि आहे, उन खे बि केरु टोड़े सघे थो। दोस्ती में वफ़ादारी ऐं ईमानदारी गुल में ख़ुशबू वांगुरु हूंदी आहे। दोस्त लाइ आरसी मिसाल हूंदो आहे जंहिंमें इंसान खे पंहिंजूं ख़ामियूं तोड़े ख़ूबियूं साफ़ नज़र ईंदियूं आहिनि। ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था हैड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त लिखियो आहे लाड़काणे मां डॉक्टर सुरेश होतचंदाणी ऐं इन जो उनवान आहे वफ़ाक़ी बजट आवाम खे पथर जे दौर ॾांहुं धिके पई। इंसान खे जीव घरड़े मां मौजूदा इंसानी शक्ल इख़्तियार करण में लखें साल लॻी विया। अहिड़ी रीति इंसान खे पंहिंजो वजूद बरक़रार रखण में बि लखें साल लॻा, पर उन जी आपे खे इज़त भरियो बणाइण तोड़े पेट गुज़रण लाइ अञा ताईं जदोजहद में लॻो पियो आहे। कंहिं इज़त भरे जियापे पंहिंजे ऐं पंहिंजे ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ हू अॼु दुनिया जी आलमी सरमाएदारी जे साम्राजी रूप धारण करे पंहिंजी बका लाइ सरमाईदार निज़ाम ख़िलाफ़ बरसर बेकार आहे। महिनत जी फुरलुट कंदड़ फुरजंदड़ अॼु बि बखें पियल आहिनि। जॾहिं त हुकुमरान साम्राज्य फुरलुट वारी एहतसाली निज़ाम तहत आवाम खे गैर ज़रूरी टैक्स जी आड़ में बेरोज़गार बणाए समाज खे अनारकी तरफ़ धिके रहिया आहिनि। जॾहिं अफ़रादी क़ुवत ऐं इक़्तिसादी क़ुवत में कटौती थींदी त आवाम जी कावड़ आॾो केरु बीही सघंदो। मौजूदा पेश कयल वफ़ाक़ी बजट IMF जे शर्तनि तहत ठाही वई आहे, जॾहिं त मुल्क जे अहम इदारनि जी सरबराही पिणु संदन मुलाज़िमनि हवाले कई वई आहे। उहो ई सबबु आहे जो बजट में हर शइ ते इज़ाफ़ी टैक्स मढ़े आम माण्हू जो साह सुकायो वियो आहे। ॿिए पासे यूटिलिटी बिलनि में एतिरा त गैर ज़रूरी टैक्स लागू कया विया आहिनि जो सख़्तु हैरानगी थिए थी। ॾिठो वञे त इंसान खे जीव घरड़े मां इंसानी शक्ल इख़्तियार करण में लखें किरोड़े साल लॻा। उनखे वापसि पथर जे दौर में वञण लाइ IMF वारनि अहिड़नि ॿिनि बजटनि जी घुर्ज मस पवंदी। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश करियूं था अॼोको एडिटोरियल। जी हा, इहो असां खयो आहे सिंध एक्सप्रेस मां। नौजवाननि खे 1 करोड़ नौकरियूं ॾियण जो वाइदो कंदड़ PTI जो हिन वक़्त ताईं तासर इहो ई जुड़ी रहियो आहे त उन नौजवाननि खे रोज़गार त न ॾिनो आहे पर बेरोज़गार ज़रूरु कयो आहे। मुल्क जी अहिड़ी कहिड़ी सनत आहे जेका हिन वक़्तु बदहाली जो शिकार कोन्हे ऐं माण्हू बेरोज़गारी सबबु परेशान न आहिनि। हिकु पासे वधंदड़ महांगाई आहे त ॿिए पासे माण्हू बेरोज़गारी सबबु आपघात करण ते बि मजबूर थी रहिया आहिनि। जॾहिं त वक़्त जी हर हुकूमत जो उहो फ़र्ज़ु हूंदो आहे त उहा नौजवाननि खे रोज़गार अवलीन बुनियादनि ते फ़राहम करे। ख़ुदकशनि जो सिलसिलो असां वटि वॾे वक़्त खां हलंदड़ आहे, पर जेकॾहिं को माण्हू बेरोज़गारी खां तंग अची ख़ुदकशी करे त उहा वॾी ॻणती जोगी ॻाल्हि आहे। जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे त माण्हुनि जी मुआशी हालत बहितर थियण बदिरां बदतर थी वई आहे ऐं ईंदड़ वक़्त में उहा मुआशी हालत अञा बि वधीक ख़राबु थियण जा चिटा इम्कान आहिनि। काल्होकी आयल हिकु ख़बर मूजिबि मिठी वेझो ॻोठ सिनार नागढ़ में 35 सालनि जे नौजवान निहाल वल्द बीजल मेघवाड़ पाण मथां पेट्रोल हारे बाह ॾेई ख़ुदकशी करे छॾी। उन ॾस में नौजवान पाण मथां पेट्रोल हारे बाह ॾिनी, जंहिंखां पोइ सॼो जिस्म सड़ी वञण करे खेसि मिठी सिविल अस्पताल आंदो वियो त हू रस्ते में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो, जंहिंजो लाश मिठी अस्पताल मां पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कयो वियो। मालूम थियो आहे त नौजवान गैर शादीशुदा ऐं बेरोज़गार हो जेको ज़ाहिरी तौरु भॻती कंदो हो। फ़ौती नौजवान खे काफ़ी भेरा मिठी सुमेत मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस
चोरी वारदातनि जी जांच में गिरफ़्तार कयो हो। बाद में पुलिस जांच वठण खां पोइ खेसि आज़ादु पिणु करे छॾींदी हुई। उन डस में पुलिस जो चवणु आहे त वारसनि मूजिबि नौजवान बेरोज़गार हो ऐं भॻती कंदो हो। दिमाग़ी तवाज़न दुरुस्त न हुअण करे हुन पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई ख़ुदकशी करे छॾी आहे। SHO मूजिबि असां मामले जी जांच करे रहिया आहियूं। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कंदासीं। हुन चयो त वारसनि जी मर्ज़ी मूजिबि रिपोर्ट दाख़िल कंदासीं। मसइलो इहो नाहे त उन नौजवान जो ज़हनी तवाज़न ठीकु हो या न, पर समाज में ख़ुदकशी जा वाक़िआ वधण जी ॻणती जोगी ॻाल्हि आहे, छाकाणि त समाजी बेचैनी सबबि बि उहे वाक़िआ थींदा आहिनि। सिंध में रोज़ानी जे बुनियादनि ते केतिरा ई ख़ुदकशी जा वाक़िआ थींदा रहनि था। तंहिं करे उन्हनि वाक़िअनि जे सबबनि खे ॻोल्हण जी ज़रूरत आहे ऐं उहो तॾहिं ई मालूम थी सघे थो जॾहिं उन हवाले सां को अभ्यास कयो वञे। पर उनखां अहम ॻाल्हि इहा आहे त जॾहिं का बि हुकूमत पंहिंजे अवाम जा मसइला हल कंदी आहे त उहे ज़हनी तौरु पंहिंजो पाण खे बहितर महसूसु कंदा आहिनि ऐं समाज में ख़ुदकशी जो लाड़ो पिणु घटिजी वेंदो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था हलीम बाग़ी जी ख़ूबसूरत शाइरी ऐं असांखे इहा ॿुधाए थो सिंध जो क़ौमी रागी बीजल सिंधी। सरमद गेती ऐं मंसूर जो हम निशान, जंहिंजे नाले खां ॾकदड़ मनात ऐं उज़ा, हिन सां राकश ज़माने जा कई लड़िया, हिन चयो मूं लाइ काफ़ी आ मुंहिंजो ख़ुदा। हिन ज़माने जी खोटी रवायत भॻी, हिन चयो माण्हू माण्हू आ यज़दान आ, हे ख़ुदा जे अॻियां सिर झुके सो झुके, ॿियो परस्तिश जे लाइक़ु इंसान आ। हिन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले मनसब हुआ, अहले तक़वा हुआ, बुत परस्तनि सां अटकण जी जुर्रत न हुई, अहले मनसब बुहारनि जा जोधा हुआ। हिकिड़ो मर्दे कलंदर सफ़ा ना तव्हां, जंहिंजी दस्तार फाटल ऐं लीरूं बि हुई, हिन जे कपड़नि ते चटियूं ऐं पेवंद लॻल, जान तान जे तीरनि सां सीरूं बि हुई, हिन जी ललकार सां लर्ज़िशा बुतकदा, हिन जी ललकार सां लर्ज़िशा बुतकदा, चंडू खाननि जी चामट बि थुटकनि लॻी। किन त सजाद पोशन जा पटका लरिया, दिलि फ़क़ीरनि जे पेरनि जी धड़कन लॻी। ऐं मसरत नशीनो, ऐं मसरत नशीनो घणो ई थियो, हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। तो मलाइक जो मस्जूद इंसान अचे, उनजे भेजे में गांजा न आफ़ीम भरियो। हिकिड़ो यसरब जी मिट्टी खे जुमदड़ मलंग, हिकिड़ो यसरब जी मिट्टी खे जुमदड़ मलंग, तख्त तख्ता उखेड़े वियो तागूत जा, कुम बेज़नी चयाई ज़मानो लुॾियो, जलवा हाणे किथे साॻा टबरूत जा, पोइ कारनि ॾिठिन जो गदक छा वियो, पंहिंजे वारनि वथाणनि ते भाण लॻा, सिंध तुंहिंजी लुटल सीध लुटंदी रही, हू चयो छॾो, हू कलाची बि वई, हू तमाची जे तरफ़ां मुहाणा तरिया, पोइ आमी फापी जी मैयत थी वई। पोइ लकी जे चश्मनि में लाओ भरियो, पोइ लकी जे चश्मनि में लाओ भरियो, हिकिड़ी चीते जी चिंगार चो फेर थी। पोइ लकी जे चश्मनि में लाओ भरियो, हिकिड़ी चीते जी चिंगार चो फेर थी। शींहं पोढ़े जूं सन में अखियूं छा खुलियूं, तो ॻोठनि ऐं शहरनि में नई देर थी। मक्तलनि जी फिकिन ते पई थोद पर ॿी शहीदनि जे रत जी कहाणी ला। हिकु बिलावल हो खाणे में कटिजी वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न ऐं ज़माना ऐं ज़माना ऐं ज़माना असांजो कबीलो कोठई खून आशिक़ में, लेकिन हरारत न। पाण चाहियूं था पंहिंजे भले भाग में पंहिंजी हाजत पंहिंजी हुक्मरानी हुजे, कंहिं बि फिरौन जी छाला पूॼा कयूं, हे ख़ुदा जी निर ते निशानी हुजे। लाड़ तुंहिंजी लुटल सिंध लुटबी रही, सिर भितिन सां हयो था सदाऊं कयूं, हाणे जागो मिठा सिंध लुटजे पई, सिंध फुरजे पई। जी सिंध
इन्ही ते प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैर। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।